नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, हिन दिलि जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे, ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। अस्सलाम वालेकुम मौज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महिराण जा रागी साण करे आऊं आहियां अव्हां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बन सां। दोस्तो, काफ़ी दोस्तनि असांखे SMS कया, पैगाम मोकिलिया, ज़ाती तौर ते मिलिया ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां जेके राय हुननि ॾिनो उहा वॾी राय इहा हुई त ठीकु आहे, तव्हां वॾो कमु करे रहिया आहियो, पर जेके हाल हयात फ़नकार आहिनि या जिन जो सिंधी मौसीक़ी में बि कंट्रीब्यूशन आहे उन्हनि खे बि यादि कयो वञे। त सच पुछो त इहो आइडियो असांजो आहे, बिल्कुलु आहे। हिन प्रोग्राम में इंशाअल्लाह ताला ज़िंदगी बग़ैर कोशिशि कंदासीं त हाल हयात फ़नकार या उहे फ़नकार जिन जी सिंधी ज़बान न आहे पर उन सिंधी ज़बान में कलाम ॻाया, उन्हनि खे बि शामिलु कंदासीं। त उन सिलसिले में अॼु असां इंतिख़ाब कयो आहे निहायती हिकु ख़ूबसूरत नफ़ीस, तमामु ख़ूबसूरत चइजे। हाणे उहो नसीर साहिब खां मां पुछंदुसि त ख़ुशगुलू चई सघूं था, ख़ूब सीरत चई सघूं था, बहरहाल इलाही हवालनि सां उन फ़नकार जो नालो पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री खां वठी पाकिस्तान जे कल्चर ते हिकिड़ो धाको रहियो आहे। दोस्तो, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं असांजी वॾी फ़नकारा नाहिद अख़्तर जे बारे में। नाहिद अख़्तर जे बारे में गुफ़्तगू जेके कंदा आहिनि, रोशनी विझंदा आहिनि असांजा म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मूसा साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो सर? सभु ख़ैरु आहे? थैंक यू। अॼु नसीर साहिबु तव्हांखे ख़बर आहे त इहो पंहिंजो प्लान हो त इंशाअल्लाह ताला नाहिद अख़्तर, तव्हां नाहिद अख़्तर साईं जॾहिं नालो अचे थो नाहिद, हिकिड़ो नाहिद आहे, अख़्तर आहे, टियों मुल्तान आहे, चोथों हुस्न आहे, पंहिंजो नज़ाकत आहे, छा हुनजा वार, छा हुनजो अंदाज़, छा हुनजी गायकी, वरी आवाज़, वरी ख़िताब, बुलबुले पंजाब, कोयल पाकिस्तान। त हाणे इलाही पहलू आहिनि नसीर साहिबु नाहिद अख़्तर जा, ऐं अलाह ताला जी ज़िंदगी ॾे त अञा ताणी हाल हयात आहे। उन ते किथां शुरू कजे? तव्हां जेके नसर जे लफ़्ज़नि में नाहिद अख़्तर साहिबा जी जेका सरापा जी तारीफ़ कई, त आऊं दिलि चाहे थी त छो न उनखे पहिरीं शेर जी सूरत में आऊं तव्हां सां शाइरी में शेयर करे हुनखे ख़राज तहसीन पेश करियां नाहिद अख़्तर साहिबा खे। नाहिद अख़्तर साहिबा जे लाइ ही मोमिन ख़ान मोमिन जो शेर आहे, उहो आहे त उस गैरत नाहिद की हर तान है दीपक। वाह वाह। उस गैरत नाहिद की हर तान है दीपक, शोला सा लपकता है आवाज़ तो देखो। त हिकिड़े पासे हुनजी सुहिणी सीरत सूरत आहे ऐं ॿिए पासे हुनजो चंचल शोख ऐं महबूब आवाज़ आहे जेका मुल्तान जी मिट्टी आहे। ऐं मुल्तान जी मिट्टी चिकी मिट्टी सांवरे महबूब वांगुरु हमेशह हर शाइर खे उनखे पसंदि हूंदी आहे। त नाहिद अख़्तर ऐं उनजी सिस्टर जेका हमीद अख़्तर, हाणे हिते सवाल आहे त हीअ अख़्तर ॿिन्ही भेणनि जे पुठियां छो नाले जे इज़ाफ़ो आहे? त दरअसल इहो हुननि जे वालिद साहिब जिन जो नालो आहे अख़्तर साहिब जेको आहे, जंहिंजूं ॿई न्याणियूं आहिनि। ऐं ॿिन्ही ॼणनि खे कुदरत ॻाइण जी जेका क्वालिटी ख़ूबी ऐं वरी मुल्तान जो हुस्न आहे, त इन ॿिन्ही भेनरुनि रेडियो पाकिस्तान मुल्तान तां ॻाइण जी इब्तिदा कई हुई। तमामु कम सिन या नंढी एज में चंचल शोख आवाज़। माना इहो क्रेडिट जेको नसीर साहिबु जीअं पाण वठंदा आहियूं त जेके फ़नकार जिन सॼी ज़िंदगी फ़न जी ख़िदमत कई या उभरिया, त उनमें वॾो कंट्रीब्यूशन चाहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो हुजे, मुल्तान जो जेकर, पर आहे रेडियो जी, रेडियो लाहौर जो बि तस्करो कंदुसि, रेडियो लाहौर, साॻियो वक़्त ते रेडियो कराची जो बि तस्करो कंदुसि। त ही मीडिया पहिरियों मीडिया आहे न, इलेक्ट्रॉनिक मीडिया में, मीडिया जी सूरत में रेडियो पाकिस्तान पहिरियों मीडिया आहे पाकिस्तान जो, बाबाए मीडिया जेको जंहिंखे चइजे थो। त वॾे में वॾो जेको कंट्रीब्यूशन अशरफ म्यूज़िक ऐं आर्टिस्टनि खे प्रोमोट करणु ऐं उन्हनि खे
मुतारफ़ कराइण जो है वो रेडियो पाकिस्तान लाहौर है, रेडियो पाकिस्तान मुल्तान है, रेडियो पाकिस्तान हैदराबाद है, रेडियो पाकिस्तान कराची है, इवन रेडियो पाकिस्तान पेशावर बि आहे, जंहिं मुख़्तलिफ़ रंग जे ज़ाइक़नि ऐं ॿोलियुनि खे उन जी मौसीक़ीअ खे उन जे आर्टिस्टनि खे मुतारफ़ करायो। पर के माना सूबाइत ते पहुता, के वरी बैनुल अक़वामी यकीनन के नेशनल आहिनि त के वरी इंटरनेशनल पंहिंजे फ़न जे बुनियाद ते उन्हनि खे उहो मिली। त नाहिद अख्तर बुनियादी तौर ते जेको टैलेंट आहे उहो रेडियो पाकिस्तान मुल्तान जो आहे, ऐं उन खां पोइ पाकिस्तान टेलीविज़न जो आहे, जितां हुन तुफ़ैल नियाज़ी जी मौसीक़ी में ॿिन्ही भेनरुनि गॾिजी हमीद अख्तर ऐं नाहिद अख्तर जॾहिं ॻायो त पोइ टेलीविज़न खां पोइ त वरी तव्हां सम्झो था त हुनजो चहिरो बि साम्हूं आयो, अदायगी, कद कामत सभु जो आया, त पोइ तव्हां ॾिसो था त स्क्रीन ते स्क्रीन आहे न। हा 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 दोस्तो, असांजी ॻाल्हि ॿोल पहुचे त तव्हांखे असांखे सुठो लॻंदो। त दोस्तो अचो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो ही ख़ूबसूरत नग़्मो। चोरी चोरी करे इशारा, तो दिल चुराई वो मुझे प्यारा, वो चोरी चोरी करे इशारा, तो दिल चुराई वो मुझे प्यारा, न चैन आहे न निंद आहे, कटिया थी रातियों तकींद तारा, वो मुझे प्यारा, वो चोरी चोरी करे इशारा, तो दिल चुराई ओ मुझे प्यारा, वो चोरी चोरी। तो ये तो नजर जी, तो नजर जे
वेलकम टू बैक। नज़ीर साहब, हिन खां अॻु में पाण जेको इंट्रो पेश कयो, जेको तव्हां ॿुधायो त मुल्तान सां हुनजो ताल्लुक़ आहे ऐं उन खां पोइ कमसिनी में जेका आहे असां हुन पेर पातो आहे, हींअर जेका आहे, जेका हुनजी एज आहे नज़ीर साहब, त छा उन सोचियो हूंदो उन कमसिनी जे दौर में त ठीकु आहे आउं त हिकिड़े शौक़िया फ़नकारनि जे प्रोग्राम में आई आहियां, ठीकु आहे, इन हल्को फुल्को ऑडिशन ॾिनो आहे, हुनखे छा इहा ख़बर माना पहुची सघे थी या हुन कॾहिं इहो महसूसु कयो हूंदो त आउं उहा फ़नकारा बि थींदुसि जो मुल्क जा सदर ऐं वज़ीर आज़म उहे मूंखे चाहींदा, मूंखे प्यारु कंदा ऐं मूसीक़ी जे हवाले सां मुंहिंजो नालो बि सरे फ़हिरिस्त हूंदो? ॾिसो न, जेको अशरफ तव्हां में टैलेंट आहे या जेको हर आर्टिस्ट में जेको टैलेंट थिए थो, ख़ुदि उनखे आउं तशबीह ॾींदो आहियां ॾीए सां। जेको ॾीओ हूंदो आहे उनखे ख़ुदि ख़बर हूंदी आहे त मूं में केतिरी रोशनी आहे। ॾीए खे पंहिंजी ख़बर पाण हूंदी अथव त मुंहिंजी रोशनी हेतिरी आहे, हेतिरी आहे, हेतिरी आहे। त नाहिद अख्तर खे यकीनन जॾहिं हुन पंहिंजो आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधो हूंदो त हुनखे ख़बर पई हूंदी त मुंहिंजो आवाज़ हेतिरो ख़ूबसूरत आहे। वरी हुन जॾहिं आरसी ॾिठी हूंदी त हुनखे इहा ख़बर हूंदी त आउं हिननि लखे करोड़े चेहरनि में आउं हिकिड़ी ख़ुशि शिकिल आहियां। सुभान अल्लाह। ऐं वरी टेलीविज़न ते हुन पंहिंजे पाण खे जॾहिं ॾिठो ऐं ॿुधो हूंदो त हुनखे थोरो फ़ख़ुरु ज़रूरु थियो हूंदो त आउं नारायण श्याम जो हिकिड़ो शेर आहे त आरसी ॾिठाई पे ऐं थोरो सोचियाई पे त को ॾिसे त कोन थो, माना हुस्न पाण खे ॾिसी पंहिंजे हुस्न खे शर्माए थो। नाहिद अख्तर खे जेको पाकिस्तान टेलीविज़न ते आउं सोचां थो त छाकाणि त तव्हीं अञा हिकिड़े ॿिए मरहले में आहियो त जॾहिं हुनखे मुल्क जा वज़ीर आज़म, सदर या अवाम ॾिसण वारा सभ खां अवल, छाकाणि त मीडिया टेलीविज़न आहे, उन ते पिया नाहिद अख्तर खे ॾिसनि, सभु ॾिसनि पिया। नाहिद अख्तर सभ खां पहिरीं त वरी मुल्तान खां पोइ वरी रेडियो लाहौर ते मुतारफ़ थी, छाप तिलक सभु छीन रे मूंसे नैना मिला के ऐं अल्लाह अल्लाह, इहे जेके अमीर खुसरो जा कलाम आहिनि, ये रंगीनी ये अदा अल्लाह अल्लाह, या वरी सुखनवर हिकिड़ो प्रोग्राम ईंदो हो जेको यूसुफ कामरान साहब किशोर नाइक जो घर वारो, उन में शाइरनि सां मुलाक़ात थींदी हुई। उन में अदा जाफ़रीअ जा जेके गज़ल आहिनि ॻाया, दो नैन कंवल, ख़ूबसूरत ब्लैक एंड वाइट टीवीअ ते असां पाण उहा नाहिद अख्तर ॾिठी त दो नैन सभु छीन ली, ये रंगीनी ऐं उन सां गॾोगॾु हुन जा ॿिया जेके गज़ल अहमद फराज़ जा हुन ॻाइणु शुरू कया। उतां हुनजो जंप जेको थियो आहे लाहौर, त पोइ ताईं ॾिसो था त शोबिज़ जो बादशाह है, मीना बाज़ार कमाल जी, उते हुनखे एम अशरफ जेको फिल्मुनि जो मौसीकार आहे उन हुनखे ॿुधो आहे नाहिद अख्तर साहिबा खे। ऐं इहा सभ खां अवल त हुनखे नन्हा फ़रिश्ता फिल्म में ॻाइण जो मौक़ो मिलियो आहे, पर हुनखे आउं सम्झां थो त पहिरीं जेका फिल्म मिली आहे उहा शमा आहे। ऐसे मौसम में चुप क्यों हो, ऐसे मौसम में चुप क्यों हो, अॻियां बि ज़बरदस्त आहे, ज़हन में अची वेंदो। माना ज़बरदस्त इहो जो हुनजो एॾो शौक़ चंचल गीत मशरफ जी मौसीक़ी में जॾहिं आयो त पोइ ईअं सम्झो त मलकत नूर जान, नसीब बेगम, माला, ही त वॾा आवाज़ हुया न पाकिस्तान टेलीविज़न खां अलावा फिल्मुनि जा। त फिल्मुनि में जॾहिं ॾिठो त हिकिड़ो नौखेज़ नौजवान आवाज़ अची वियो, फ्रेश आवाज़, त यकदम पोइ हीअ फिल्मुनि में उनजो उरूज शुरू थियो। तुरु तुरु तारा तारा, माशाअल्लाह मोहब्बत फिल्म जो उन गानो ॻायो आहे। हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई खत कलाई माफ़, त ॾिसो माना त पाण जेका ॻाल्हि करियूं पिया रागिनि जे हवाले सां, त तमामु घटि रागी, चाहे हुन में औरतूं हुजनि चाहे हुन में मर्द हुजनि, पर इहो ख़ुदा ताला जेको कमाल जो आवाज़ ॾे कंहिंखे, वरी कमाल जी सूरत ॾे, हसीन चेहरो हुजे, उन जा वार ख़ूबसूरत हुजनि, उन जा ॾंद ख़ूबसूरत हुजनि, उन जूं अखियूं ख़ूबसूरत हुजनि, त इहे साईं इहे शयूं त तव्हां पाण जेतिरा प्रोग्राम कया आहिनि या जेतिरे बारे में तमामु घटि नाला मिलंदा न सर हिन में। पहिरीं त तव्हां वारनि जो तस्करो कयो, औरत जो हुस्न उन जा वार हूंदा आहिनि। ऐं नारायण श्याम जो हिकिड़ो शेर असांजे नाज़रीन खे ज़रूरु वणंदो, राति ईअं हा सेज ते विखिरियल तुंहिंजा वार, राति ईअं हा सेज ते विखिरियल तुंहिंजा वार, ॼण शाइर जे ज़हन में रब्त बिना अशआर। वाह वाह वाह। त नाहिद अख्तर जो जेको तस्करो असीं करियूं पिया, त उनजे हुस्न खे जॾहिं उन्हनि स्क्रीन ते फिल्म साज़नि ॾिठो आहे, त छाकाणि त असांजी फ़ुनून लतीफ़ा सां हिकिड़ी तमामु गहरी नज़र आहे, उन ते असीं रखूं था। इल्म, अदब, फ़ुनून लतीफ़ा, मौसीक़ी, सभिनी जो हिकिड़ो ज़ौक़ु रखूं था। त
उनका जो काम है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे। त असांजो सियासी मैदान कोन्हे, असांजो इल्मी अदबी फनी मैदान है। त नाहिद अख्तर खे जॾहिं ॾिठो आहे असांजे फिल्म साज़न, हिदायतकारनि, हीरोज़, त हिकिड़ी तमामु ख़ुशि अदा ख़ूबसूरत, त हुनखे चयूं तूं ॻाए बि सही, पर जीअं मलके तरनम नूर जहान फिल्मुनि में हीरोइन बि, तूं बि अची हीरोइन थी। त नाहिद अख्तर इनकार कयो आहे त मुंहिंजी फील्ड सिर्फ़ु ॻाइणु आहे, त भले मुंहिंजो हुसन पंहिंजी जाइ ते तव्हांखे सुठो लॻे थो, पर आउं बुनियादी तरह सां प्लेबैक सिंगर थियणु चाहियां थी, ऐं उहा ई हुन थी ॾेखारियो। वाह, तमामु हाणे अञा पोइ नाहिद अख्तर ते मुख़्तसिर तारुफ़ आहे, ऐं काफ़ी ॻाल्हियूं तव्हां खां पुछणियूं आहिनि, पर छो न हिकिड़ो गीत, हिकिड़ो ख़ूबसूरत नग़मो तव्हां असां ॾिसूं ऐं ॿुधूं, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो, तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो ही नग़मो। वेलकम टू बैक दोस्तों, प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं, ऐं महरान जे रागी में अॼु जंहिं फ़नकारा जो ज़िक्र हली रहियो आहे, पाकिस्तान जी तमामु वॾी फ़नकारा आहे, तमामु वॾो नालो आहे, बल्कि आउं ईअं चवंदुसि त बैन अल-अक़वामी तौर ते बि चई सघूं था, उहा आहे नाहिद अख्तर। त नसीर साहब, नाहिद अख्तर जे बारे में मुख़्तसिर हिकिड़ो तारुफ़ आहे, सो दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जे मशहूरु गुलकारा नाहिद अख्तर 1956 सेप्टेंबर 1956 में मुल्तान शहर में पैदा थी। नाहिद अख्तर 1970 में रेडियो पाकिस्तान मुल्तान मां नंढी उमिरि में गुलकारी जो आगाज़ कयो ऐं काफ़ी अरसे ताईं मुल्तान रेडियो सां जुड़ियल रही। नाहिद अख्तर हर तरह जा गाना, गज़ल, गीत, हमद, कवाली, फोक गाना, तक़रीबन हर तरह जे गायकी हुन कई ऐं तमामु घणी मशहूरु थी। हालांकि जॾहिं हूअ घणी मशहूरु थी त माण्हुनि नूरजहान लाइ चयो त नूरजहान जे लाइ हिकिड़ो सब्स्टिट्यूट अची वियो आहे, पर मलके तरनम नूरजहान जो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम आहे, नालो आहे। 1970 में मुल्तान रेडियो ते हुन मारूफ़ लोक फ़नकारा तुफ़ेल न्याज़ी सां हिकु लोकगीत ॻायो, जेको तमामु घणो मशहूरु थियो। उहो लोकगीत सराइकी में हो, ऐं पोइ कुझु अरसे खां हुन जी आवाज़ टीवी ऐं फिल्म में ॿुधी वई ऐं पसंदि कई वई। 1980 वारे वक़्त में नूरजहां खां पोइ जेका प्लेबैक सिंगर जी मक़बूलियत थी हुई, उहा नाहिद अख्तर खे मिली। हुन अनेक फिल्मुनि में हज़ारे गीत ॻाया ऐं 1990 में हुन अचानक गायकी जी दुनिया खे ख़ैराबाद करे शोबिज़ जी दुनिया में हुन खे छॾे ऐं पंहिंजे घर वेही रही। नाहिद अख्तर खे औलाद में हिकु पुटु ऐं हिकु धीउ आहे, ऐं हुन जो मुड़ुसु हींअर त हाल हयात कोन्हे, पर उन नालो आसिफ अली बूटा हो। नाहिद अख्तर हिन मशहूरु फिल्मुनि में गायकी कई, उन्हनि में नन्हा फ़रिश्ता, फूल मेरे गुलशन का, 1976 में शम्मा, ज़ंजीर, नेक परवीन ऐं ॿिनि फिल्मुनि में हुन गुलकारी कई। ऐं नाहिद अख्तर पंजाबी फिल्मुनि में बि गाना ॻाया, ऐं उन खां अलावा पंजाबी ऐं उर्दू नग़मनि खां पोइ जेको टियों जेको रंग ॾिनो, उहो सिंधी फिल्मुनि में ॾिनो ऐं सिंधी नग़मा बि ॻाया। नाहिद अख्तर खे कई एवार्ड मिलिया। निगार फिल्म एवार्ड 1976 में, निगार एवार्ड 1985 में, PTV एवार्ड 1987 में, लाहौर आर्ट काउंसिल तरफ़ां हुनखे लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड पिणु ॾिनो वियो। ऐं हुन जो मशहूरु पाकिस्तानी मिली नग़मो मशहूरु आहे, हमारा परचम ये प्यारा परचम। अञा तोणी असांजी हीअ जेका फ़नकारा आहे, हाल हयात आहे, अलाह ताला अञा हिनखे ज़िंदगी ॾे ऐं अञा पोइ पंहिंजी ज़िंदगी जा जोबन ॾींहं हीअ कटींदी रहे। नज़ीर साहब, हीअ हो मुख़्तसिर तारुफ़। अच्छा, इन में नज़ीर साहब थोरी हिकिड़ी ॻाल्हि त माना गुज़िरियल तक़रीबन 3 सालनि में या 4 सालनि में ही हादसो पेश आयो, त जेको उनजो घर वारो आसिफ अली बूटा साहब, उनजो जेको विसाल थियो। अच्छा, आसिफ अली बूटा जी जेका हिन शादी थी आहे, उहो बि हिकिड़ो मज़ेदार किस्सो आहे, उहो बि तव्हां खां पुछंदासीं, जेका असांखे ख़बर आहे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं, पर छो न नग़मो थी वञे हिकिड़ो। दोस्तो, अचो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो ही नग़मो।
में बंदियाणी कोटन में, बंद में बंदियाणी, बंद में बंदियाणी कोटन में, काबू कैद में आए हो, काबू कैद में आए, अज आए हाँ बेहाल मरण ले, हाय अल्लाह की जुदाई, हाय अल्लाह की जुदाई। मोट मीठा मुझे मन में, मोट मीठा, मोट मीठा मुझे मन में, दिल जे अंगण हलिया हो, दिल जे अंगण हलिया, कुर्बन जाके फिर भरण ले, हाय अल्लाह की जुदाई, दिल थी मांगे मुहिब मिलन ले, हाय अल्लाह की जुदाई, हाय अल्लाह की जुदाई। वेलकम टू बैक दोस्तों, प्रोग्राम महिरा जा रागी में एक दफ़ो वरी अव्हांखे भलीकार चवां थो। नसीर साहब, हाणे माना हिकिड़ो जेको पहलू आहे, कई हुन जा पहलू आहिनि ज़ात जा, त हुन पंजाबी बि ॻाया, सराइकी बि ॻाया, पर साईं हाणे वरी बेल्ट केतिरो वठूं था त मुल्तान जेको बेल्ट आहे पंजाब जो, उहो बेल्ट आहे जेके सराइकी बेल्ट चवंदा, ठीकु आहे न। ऐं सराइकी बेल्ट खां माना मुल्तान खां पोइ जेके ओरे पासे जेके शहर अचनि था, बहावलपुर आहे, डेरा गाज़ी खान आहे, त पंहिंजा तमामु वॾा नामवर स्टेशन डायरेक्टर साहिबान उते रही आया आहिनि, अला बख्शा बुखारी, ख्वाजा इमदाद, ऐं साईं खे चवां आगा सलीम साहब उते रही आया। उहे ॻाल्हि कंदा त कमाल जा फ़नकार आहिनि, माना जेको फ़नकार उते जो आहे उनजे माना ख़ुदा ताला पोइ उनजे गले में या उनजे अंदरि में उन्हनि खे माना सुरनि में जेको आहे सो माला माल करे छॾियो आहे। इहो ख़ासि सबबु आहे, छा मसइलो आहे? ॾिसो, ख़ासि सबबु जेकॾहिं तव्हांजे इल्म अदब ऐं फ़नून लतीफ़ा जे पोयां कल्चर आहे, तहज़ीब आहे, तमदुन आहे, हाणे इहे सभु जेके लफ़्ज़ मूं इस्तेमालु कया, इहे सभु दरिया जे वहकिरे सां हलंदा आहिनि। वाह वाह, जंहिं धरतीअ खे दरिया आहे ऐं उन जे किनारनि सां तहज़ीबूं आबाद आहिनि, त उहो मालामाल कल्चर आहे। उहा तहज़ीब इंतिहाई शाहूकार ऐं शानदार तहज़ीब थिए थी, जंहिंखे पंहिंजी हर शइ आहे। त हीउ जेको दरिया जो वहकिरो तव्हां ॾिसो पिया मथां अचे पियो हमाला खां, हिंदुस्तान खां, उन में असांजी मुल्तान खां सिंध ताईं दरियाए सिंध वहंदो पियो अचे, त हीउ दरिया अची सिंध में छोड़ थो करे, समुंड सां मिले थो, डाउन स्ट्रीम में हुनजो ऐं छोड़ आहे। त असीं जेकॾहिं हितां खां हलंदा रहंदासीं, हैदराबाद खां, सिंध खां, कोटड़ी खां, मुल्तान खां, लाहौर खां, पेशावर ताईं, असीं अब्बासीन ताईं हलंदासीं, त इहो ई दरियाए सिंध आहे जेको हले थो। हाणे इहे तहज़ीबूं हिक ॿिए सां मिलंदियूं पियूं अचनि, ॿोलियूं मिलंदियूं पियूं अचनि, लहजा मिलंदा पिया अचनि, मौसीक़ीअ जा रंग, पोइ उहे वोकल म्यूज़िक हुजे या इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक हुजे, उन्हनि में सभिनी में यकसानियत ऐं बाहमी मोहबत गॾु गॾु हले थी। सो ही जेका नाहिद अख्तर साहिब आहे, जेका मुल्तान में आहे, त मुल्तान त बिल्कुलु विच आहे न, सखर खां अॻिते हलो त पोइ तव्हांखे मुल्तान वेझो पवंदो, मुल्तान खे तव्हां अॻिते हलंदो त तव्हांखे लाहौर ऐं रावी किनारो वेझो पवंदो। त उनजी जेका पंहिंजी मदर टंग आहे उहा त सराइकी आहे, पर छाकाणि त बेल्ट मुल्तान जो तव्हांखे ख़बर आहे त अधो अधु पंजाब आहे, सराइकीअ सां गॾोगॾु एग्ज़ैक्टली कलोड़नि जे दौर में जेका आहे असांजी नक्शे में, सिंध जे नक्शे में मुल्तान असां सां गॾु आहे। पर बहरहाल हाणे जेको माण्हू मुल्तान में रहे थो उनखे सिंधी लहजे जी बि ख़बर आहे ऐं उनखे पंजाबी लहजे जी बि ख़बर आहे, ऐं छाकाणि त दरिया अब्बासीन खां पियो अचे त माना पश्तो जी बि ख़बर आहे। त हाणे ही ख़ुशनसीब आहे मुल्तान जो आर्टिस्ट जेको पश्तो बि ॼाणे सघे थो,
सराइकी भी ॼाणे सघे थो, सिंधी बि ॿोली ख़्वाजा फरीद आहे उन सिर्फ़ु पश्तो और सिर्फ़ु सराइकी में थोरी शाइरी कई आहे। ख़्वाजा फरीद सरकार ऐं उन दाता गंज बख्श सरकार जेके आहिनि फरीदगंज शकर उन त सिंधी में बि शाइरी कई आहे, पंजाबी में बि शाइरी कई आहे। त अहिड़ी तरह सां असीं जेकॾहिं ज़िक्र कयूं पिया हिन वक़्तु नाहिद अख्तर जो, त नाहिद अख्तर खे इन सभिनी ॿोलियुनि खे ॻाइण में आसानी थी आहे। कहिड़ियुनि ॿोलियुनि खे? पश्तो बि आसानी सां पई ॻाए सघे, पंजाबी त आसानी सां ॻाए पई सघे, सराइकी त हुनजी मां ॿोली आहे त हुन सिंधी बि एॾी आसानी सां ॻायो आहे जो ॻायो त बसि दिलि ख़ुशि थी वञे हली। अच्छा नज़ीर साहब, हाणे इहो त तव्हां हिकिड़ो जो पस मंज़र ॿुधायो, ठीकु आहे, कल्चरल, पर हुन जेको उबूर हासिलु कयो आहे, उहो शुरूआति जेका हुन कई आहे उहा सराइकी नग़मनि ते, सराइकी लोकगीतनि खां कई आहे। उन खां पोइ वरी हुन जेको जंप ॾिनो आहे, जिथे हुनखे मक़बूलियत मिली आहे, उहा उर्दू नग़मनि ते मिली आहे। उन खां पोइ वरी पंजाबी फिल्मुनि में हुन ॻायो आहे, पश्तो ॻायो आहे, वरी जेकॾहिं सिंधी ॻायो आहे त कमाल ॻायो आहे। पर जेको सिंध में जेको सिंधी ॻायो आहे, सिंधी फिल्मुनि में ॻायो आहे, त इनखे इन जाइ ते केरु वठी आयो, कहिड़ो माण्हू चई सघे? हा, सिंधी फिल्मुनि जे लाइ बुनियादी तरह सां थियो ईअं आहे त सिंधी फिल्मुनि जो बेस्ट हीरोइन जो प्लेबैक सिंगर ख़ातून हुई रूना लैला। हाणे रूना लैला जॾहिं 1974 में ज़ाहिर त पार्टीशन थी वियो त उहो पंहिंजे वालदेन सां गॾिजी हली बांग्लादेश, छाकाणि त हुनजो वालिद साहबु ओॾां हलियो वियो। इन करे सिंधी फिल्मुनि में मैदान ख़ाली थी वियो। इन करे उनखे सिंधी फिल्मूं पोइ थोरी ठहण बि लॻियूं हुयूं। इन करे पहिरीं जेका सिंधी फिल्म आहे जंहिंजे लाइ जलाल चांडियो जे लाइ हुनखे प्लेबैक सिंगर, जेका तव्हां ॾिसंदो त शहनाज़ भट्टी हुन फिल्म जी हीरोइन आहे ऐं ख़ुदि जलाल चांडियो हुन हीरो आहे। हा, फिश्मा मूंखे त एॾो मज़ेदार लॻो स्क्रीन ते जॾहिं मूं ॾिठो त जलाल चांडियो विलन मूंखे मारे पियो ऐं हुनजी जेका हीरोइन आहे उहा शहनाज़ भट्टी आहे, हुनखे झूले में झुलाए पियो ऐं हू ॻाए पई, जीअं में जादू लायो तो लाहे तोड़ निभायो थियो, जीअं कांगल में मिठी लात। इहे प्लेबैक सिंगर केरु आहे? इहा नाहिद अख्तर। हाणे नाहिद अख्तर खे ॻाराइण वारो सिंधी मौसीकार फेरोज़ गुल आहे ऐं उनजा नग़मा जेके लिखिया आहिनि उहे महबूब तिरमिज़ी साहिबु लिखिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त महबूब तिरमिज़ी माना टंडो आदम वारो असांजो शहज़ादो हिदायतकार जेको ॼाओ ई फिल्मूं ठाहिण जे लाइ हू पाण बि हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो हीरो हो, पर उहो रंग महल खां शुरू थियो आहे त उन पाण उनखे जेको प्लेबैक सिंगर तौर ते जलाल चांडियो में मुतारफ़ करायो आहे। 4 नग़मा आहिनि जेके असां हिन फिल्म में ॾिठा हुआ। मोहब्बत ऐं मज़हब, इस्माइल बिन मासिफ़ जेका फिल्म ठाही आहे उन में बि हुनजो प्लेबैक सिंगर आहिनि। उहा फिल्म रिलीज़ कान थी आहे पर उन में बि नाहिद अख्तर ॻाया आहिनि। हाणे नाहिद अख्तर हूअं त सिंधी कैसेट ॻाई आहे, पूरी कैसेट आहे जेका हुनजी आवाज़ में फेरोज़ गुल ऐं अमानत गुल गॾिजी रिकॉर्ड करे कई आहे ऐं जंहिंजा घणो करे नग़मा हुनजा महबूब तिरमिज़ी साहिब जिन जा लिखियल आहिनि। पर बाक़ी जेतिरे क़दुरु फिल्मी कंट्रीब्यूशन आहे नाहिद अख्तर जो त उहो फिल्म जलाल चांडियो हुनजो उरूज आहे थी आहे जेका माना सिंध में हुअं त वॾो नालो आहे पर सिंध में जेको कमाल जो जेको कलाम उहो जीअं कांगल हुई न। जी हा, कांगल में मिठी लात त माना हुअं त ॿिया माशाल्लाह सभु नग़मा जलाल चांडिया सुठा आहिनि, पर ख़ासि करे इन नग़मे खां पोइ जेको आहे सो उन जी शोहरत सिंधी माना फिल्मनि जे हवाले सां या सिंधी गायकी जे हवाले सां तमामु वॾी थी आहे। ईअं आहे न? इन करे जो सिंधी फिल्मी हीरोइन जे लाइ को सूटेबल आवाज़ न हो, उन वक़्त ताईं को सूटेबल आवाज़ न हो। इवन असांजी जेका समीना कमल साहिब आहे उहो थोरो पोइ 1974 में वो नंढी कम से नूंदी हुई। बेशक हुन पोइ बाद वारियूं जेके सिंधी फिल्मूं आहिनि उनमें पुकार में या दुश्मन में हुन ॻाया आहिनि, पर जॾहिं फिल्म जलाल चांडियो पई ठहे त उन वक़्तु हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत आवाज़ जेको सिंधी ख़ूबसूरत तलफ़ुज़ सां ॻाए सघे ऐं जेको हीरोइन ते शौक़ चंचल ते ठही बि अचे त इहे तव्हां त हिकिड़े नग़मे जो मिसाल ॾिनो ऐं उन नग़मे जो ॿियो बि मिसाल ॾींदुसि त जेको जीअं में जादू लाहे थो लाहे तोड़ निभायो थो, इहो बि नाहिद अख्तर जेको जीअं ॻायो आहे उहो बि कमाल आहे। वाह वाह, हाणे इन कमाल सां पाण वॾी ॻाल्हि ॿोल कंदासीं त छो न दोस्तनि खे ॿुधायूं त हाणे हू बि चाहींदा त नाहिद अख्तर जो नग़मो ॾिसनि ऐं ॿुधनि। त दोस्तो अचो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो हीउ ख़ूबसूरत नग़मो।
वेलकम टू बैक। नसीर साहब, हाणे थोरो शख्सी पहलू ते गुफ़्तगू कंदासीं। नाहिद अख्तर जी हुन जा इंटरव्यू असां ॾिठा आहिनि, ॿुधा आहिनि, हुनजी शौख़ी, हुनजो अंदाज़, हुनजी उरूज, हुनजी शोहरत जी बिल्कुलु हुई न। ऐं कई हुनखे ज़िंदगी में आफ़रूं आयूं जेके हुन पाण ॿुधायूं आहिनि, माना वक़्तु ब वक़्तु पंहिंजे इंटरव्यूज़ में, त काफ़ी माण्हुनि खे ऑफर कई। वॾा वॾा माण्हू हुआ, ज़मींदार हुआ ऐं वॾा शोबिस जा नाला हुआ, पर शादी कई त हिकिड़े आम माण्हू सां कई। ठीकु आहे न। हुनजो एॾो को हू लिखंदो, ड्रामा लिखंदो या थोरो राइटर हूंदो, ऐं शकिल सूरत जेकी जीअं नाहिद अख्तर हुई। हाणे मूंखे सच पुछो त आउं काफ़ी अरसे खां वठी जॾहिं मुंहिंजो इंटरव्यू हुनजो ॿुधो त इहो छाजे करे साईं, छा आहे? माना हुन पाण हुनखे पसंदि कयो आहे, आसिफ़ अली बूटा साहब खे, त हुनजी अंडरस्टैंडिंग हुनखे वणी आहे ऐं हू एॾी हसीन आहे हुन टाइम में। ऐं हुन पाण चयो आहे त मूंखे तमामु वॾा वॾा माण्हू ऑफरूं कनि पिया, पर शादी हुन जेका कई आहे आसिफ़ बूटा सां कई आहे, जेको शिकिल सूरत में को हुनजे मुक़ाबले में बहरहाल कोन। इहो साईं छा ज़हनी चकर आहे, छा आहे? ऐं जेका हिन ॻाल्हि जो जवाबु ॾींदुसि तॾहिं हुन सां 100 सैकड़ो न 101 सैकड़ो मुतफ़िक़ थींदो। बिल्कुलु बिल्कुलु। हीअ जेका औरत ऐं मर्द जी आम ज़िंदगी कामयाबी या नाकामी आहे, इहा दरअसल हुनजे पंहिंजे हथ ऐं वस में हूंदी आहे। पर इहा ॻाल्हि तय आहे, असीं अहल ईमान आहियूं, रासिख़ुल अक़ीदा अहल ईमान रखंदड़ माण्हू आहियूं, त असांखे ख़बर आहे त हीअ जेको रिज़्क़ आहे ऐं हीअ जेका जोड़ियूं आहिनि, इन जो फ़ैसिलो तव्हां असां ते कोन्हे। इन जो असांखे जीअं असांखे पैदा कयो आहे, असांजे रिज़्क़ जो ज़िम्मेदार बि उहो आहे ऐं असांजी दुनिया में जोड़ी ठाहिण जी ज़िम्मेदारी बि उन जी आहे। इहो असांजे वस ऐं अख़्तियार में न हूंदो आहे। त इहो बेशक हुनखे तमामु वॾा, छाकाणि त आउं तव्हांखे यकीन करियो त जेका साड़ी पाइण आहे ऐं उनजो कदो क़ामत आहे, मूंखे हिकिड़ो मलकतर नूरजहान जो साड़ी पाइण ऐं स्क्रीन ते उन साड़ीअ सां जलवागर थियणु, उहो हसीन लॻो। ऐं जेकॾहिं साड़ीअ सां का ॿी औरत, ॿी ख़ातून सिन्फ़ नाज़ुक आहे औरत, त पोइ हसीन हुजे, सिर्फ़ु ॿारनि जी छो मशीन हुजे। वफ़ा नाथन शाह जो हिकिड़ो प्यारो शेर आहे, आहे औरत त पोइ हसीन हुजे, सिर्फ़ु ॿारनि जी छो मशीन। त मूं मलकतर नूरजहान खे स्क्रीन ते ॾिठो आहे त एॾो हसीन साड़ीअ सां लॻे थी, वरी नाहिद अख्तर खे ॾिठो आहे त साड़ीअ सां हसीन ॾिठो आहे, त ज़ाहिर आहे त केतिरनि ई माण्हुनि जी दिलि चाही हूंदी त असांजी हीअ लाइफ पार्टनर हुजे, हीअ असांजी ज़िंदगी जो हिसो हुजे। पर ॻाल्हि इहा ई आहे त जोड़ी हुनजी कुदरत आसिफ़ सां लिखी हुई, उहो ई हुनखे शरीक सफ़र, शरीक हयात तौर ते मिलियो ऐं माशाअल्लाह हुनजे ॿारनि जी माउ आहे। ऐं एॾी त वफ़ा शुआर उहा रही जो उमूमन शोबिज़ में जॾहिं का बि ख़ातून हूंदी आहे अशरफ, उहा हीरोइन हुजे या हसीन सिंगर हुजे, उहा चाहींदी आहे त उहो पंहिंजो घरु आबाद करे। ज़ुबैदा ख़ानम तव्हां ॾिसो था न, ऐं बादलों के राही उनका पयाम आया, वॾो नालो आहे। उहो जीअं ई उनखे शादी थी, जेका हिकिड़े फिल्म कैमरामैन सां, बुखारी सां थी हुई, हुन फ़ौरन वरी पंहिंजो घरु अची आबाद कयो ऐं हुन दुनिया खे छॾे ॾिनो। मलकतर नूरजहान जी एजाज़ दुरानी सां शादी थी, हुन हीरोइन थियणु छॾे ॾिनो ऐं हुन पोइ रुगो पंहिंजे हिकिड़े फ़न खे पाण सां गॾु रखियो। त ईअं ई असांजी जेका नाहिद अख्तर साहिबु आहे, उन बि तसवुर कयो हूंदो त मूंखे हाणे पंहिंजो फ़न छॾणु घुरिजे, मूंखे पोइ पंहिंजी जेका फैमिली पैदा करणी आहे, जेको मुंहिंजो घरवारो आहे, जेको मुंहिंजो मजाज़ी ख़ुदा आहे, उनजी ख़िदमत करणु घुरिजे। त हुन पंहिंजो पाण खे पंहिंजे घर वारे आसिफ़ लाइ वक़्फ़ु कयो, जेको कुदरत हुनखे हिसे में शरीक सफ़र ॾिनो। त ईअं हुनजी ज़िंदगी हिकिड़ी घरेलू औरत वारी शुरू थी, पर पोइ सभु फ़ैसिला मालिक जा आहिनि त आसिफ़ ऐं फू जवानीअ में जुदा थियो ऐं हुन वरी सफ़र शुरू करण जी कोशिशि कई आहे। पर ऐं चइबो आहे त जेको हिकिड़ो दफ़ो मंज़िल हथनि मां हली वेंदी आहे त पोइ वरी कामयाबी, वरी उनजे लाइ वरी स्ट्रगल, ओतिरी ई जदोजहद वरी करणी पवंदी आहे। दर बंदि थी, दर पोइ ॾाढो ॾुखिया खुलंदा साईं। इन दरनि ते बि ॻाल्हाईंदासीं न साहब, पर छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था नाहिद अख्तर जो ही ख़ूबसूरत नग़मो।
वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जे रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। प्रोग्राम मेहरान जे रागी में अॼु पाकिस्तान जी मारूफ़ फनकारा जंहिंजो ज़िक्र करे रहिया आहियूं उन नालो आहे नाहिद अख्तर। त हाणे आख़िरी ॻाल्हियूं हलनि जेके नसीर साहब सां शेयर कंदासीं। सच पुछो त टाइम ईअं गुज़रे थो वञे कि का ख़बर नथी पए, पर नसीर साहब हाणे इहो जेका तव्हां ॻाल्हि कई त हुन वरी कोशिशि कई त हाणे इहो जेको झटको लॻो आहे साईं हुनखे, छाकाणि त हाणे जीवन साथी आहे, कंहिंजो भलियो थो वञे थो, ज़रूरु हिकिड़ो ख़ला पैदा थींदो आहे। पोइ वरी अॼु खां शायदि 3 साल या 4 साल अॻु में कंहिं अपील बि कई गवर्नमेंट खे त मूंखे पैसा ॾियो ऐं मां त सर हाणे ॾिसो त हिन पंहिंजे उरूज ऐं औज खे छॾे करे हिन उहो बाक़ाइदा वापसी जो रस्तो वरितो आहे, घर गृहस्थी जो रस्तो वरितो आहे, ठीकु आहे न? त इहो थी छा त सम्झो ॾुखियो फ़ैसिलो कोन्हे नसीर साहब? ॾिसो ॾुखियो त फ़ैसिलो हो, पर हुनखे पंहिंजे घर खे संभालण जे लाइ क़ुर्बानी त ॾियणी हुई जेका हुन ॾिनी हुई। पर छाकाणि त असीं नाहिद अख्तर खे जेको बि हुनखे कुदरत इहो हिकिड़ो तय आहे त फ़नून लतीफ़ा में 10 साल जेकॾहिं तव्हां में टैलेंट आहे त तव्हांखे उरूज जा 10 साल मिलनि था, बिल्कुलु तव्हांखे पूरो उरूज 10 सालनि जो मिले थो, पोइ वधीक बि मिले थो। पर जेकॾहिं तव्हां में भरपूर टैलेंट आहे न वरी नारायण श्याम जो हिकिड़ो शेर थो यादि अचे त पोपटनि बाबति त सोचो ई न होम, पोपटनि बाबति त सोचो ई न होम, मूं त गुल पोखिया ईअं ई शौक़ मां। हाणे हुन पंहिंजो फन त शौक़िया पेश कयो, पर उन ते भंवरा ऐं पोपट मिड़ंदा जो विया ऐं उन ते मुल्तान मां हुनजो आवाज़ु आडियो वियो, पाकिस्तान टेलीविज़न तां हुनजी वीडियो सूरत साम्हूं वई, फिल्म हुनखे अट्रैक्ट कयो ऐं हुनखे फिल्म जे मौसीकारनि लाइनूं लॻी वियूं, छाकाणि त हुनखे पोइ फ़ुर्सत न हूंदी त हू को हिकिड़े स्टूडियो मां निकिरी ॿिए मां 3 में छाजे करे हुनखे एतिरी फ़ुर्सत न मिलंदी, छाकाणि त हुनजो जेको गलो हो न हेतिरो हो, उहो सॼो सोन हो अशरफ, हुनजो ही सॼो गलो सोन हुयो। सोन इन करे हो त हुनखे रुॻो अलमिया गाना ॻाइण ते, तरबिया चंचल गाना ॻाइण ते उबूर कोन हुयो, हुनखे हर सिन्फ़ ॻाइण ते उबूर हासिल थी वियो। हुनखे हर वॾे मौसीकार ताफ़ू खां वठी एम अशरफ, रशीद अतरे, जंहिंजो नालो वठो, कमाल अहमद, हर मौसीकार हमीद हुनखे ॻाराईंदा पिया वञनि ऐं हू उन्हनि जा कलाम ॻाईंदी पिया वञे। कोरस त कोरस आलीशान, शोख चंचल गीत त उहे आलीशान, गज़ल ज़िंदा रहे तो क्या है, मर जाए हम तो क्या, दुनिया से खामशी से गुजर जाएं। वरी क्लासिकल शायर जेके आहिनि, मिसाल मिर्ज़ा गालिब है, जहाँ तेरा नक्शे कदम देखते हैं, खरामा खरामा इरम देखते हैं। वरी अमीर खुसरो के पे गाए त छाप तिलक सब छीन ली रे तो से नैना मिला के, या ये रंगीनी है बहार, अल्लाह अल्लाह। त ॾिसो इहे कोरस आहिनि, वतन जा गीत आहिनि। तव्हां जेको पाकिस्तान जे परचम जो जेको तव्हां ॾिनो त मिली नग़मो हुजे, गज़ल हुजनि, गीत हुजनि, कोर्स हुजनि, सुरैया भोपालीअ जा गाना कंहिंखां विसरंदा, उहो वरी हैदराबाद दखन जी ॿोलीअ में ॻाया आहिनि, जेके फिल्म सुरैया भोपालीअ जा गाना आहिनि, सैफुद्दीन सैफ साहिब जिन जा लिखियल। त ईअं हिकिड़ो वर्सटाइल जॾहिं आर्टिस्ट ठही त हुनजी मार्केट वैल्यू वधी वई ऐं हुन हर तरह जो गानो ॻाए प्रूव कयो त आउं हर तरह जो गानो ॻाए सघां थी ऐं मां उन फ़हिरिस्त में अची सघां थी जिते अज़ीम फनकार जा नाम और अज़ीम फनकार आहिनि। अच्छा निसाब, जेको आख़िरी मुंहिंजो सुवालु आहे, जेको मां तव्हांखे चयो पियो, वरी विच में अची वियो त उरूज ॾिठी पंहिंजो हिन सोचियो त हाणे आउं आहियां, वरी जॾहिं पंहिंजे मुड़ुस जे लाॾाणे खां पोइ वरी हिन दरवाज़ो खटखटायो आहे त हिनखे उहा मोट न मिली आहे, या हींअर जंहिं हालत में रहे पई ॿुधाइनि था त हाणे उहे माना हिकिड़ो तनो ॿुधो आहे असां त हिकिड़ो नंढड़ो घरु आहे उन में हुआ, पर माना उहा हुनजी जेका हिकिड़ो हूंदो हिकिड़ो ठाठ या हिकिड़ो उहो कोन्हे, माना उहो बिल्कुलु पंहिंजे हिकिड़े ईअं खणी सम्झो त ग़रीबी वारी हालत में। त साईं इहो कॾहिं सोचो हिन जो? ॾिसो हू जेका फ़न खां थोरी देरि लाइ जुदा थी आहे त अशरफ ही ज़ालिम ज़मानो जेको आहे न, इहो अजब चाल चले थो, जेका शइ अॼु आहे उहा सुभाणे न आहे, जेका सुभाणे उहा परीहं न आहे। हीअ तजुर्बनि जी, नवाण जी, नयनि शयुनि जी आमद जो ही म्यूज़िक जा ट्रेंड तब्दील थी विया हलिया न। ॻाल्हि इहा थी त जिते हू ॻाईंदी हुई जंहिं हंध ते जंहिं स्टाइल जो, उहो नौजवाननि जी जेका गायकी आहे, नौजवान जो जेको अंदाज़ आहे, उहो ट्रेंड तब्दील थी विया हलिया। हू सिधो सिधो सिधी लकीर वांगुरु ॻाइण वारी फनकारा हुई ऐं उहो बि ख़ूबसूरत हुई ॾाढी, जेको कुझु बि हुनजो ॻाइण जो अंदाज़ हो। पर हीउ वरी ज़मानो ॿियो अची वियो, आवाज़ फ्रेश थी विया, छाकाणि त तव्हां ॾिसंदो त लता मंगेशकर जेको
20 सालनि में ॻायो महल में, जेको वरी 40 में ॻायो, वरी 60 में ॻायो, जेको 80 में ॻायो, फ़र्क़ु आहे। त इहे छाकाणि त ज़मानो तव्हांजी शख़्सियत खे, तव्हांजे आवाज़ खे, तव्हांजे हुस्न खे तब्दील कंदो रहे थो, ऐं ज़माने जा ट्रेंड अलॻि हिकिड़ा तेज़ीअ सां बदिलजंदा रहनि था। रोज़ नवां तजुर्बनि मां दुनिया गुज़रे थी। त नाहिद अख्तर जो जेको थोरो पुठिते थी वञणु आहे, त ज़मानो अॻियां हलियो वियो, हू पुठियां रहिजी वई आहे। जेकॾहिं हू ज़माने सां गॾु हलंदी रहे हा, त पोइ ईअं चई सघिजे थो त मुमकिन आहे त हू पैरेलल हलंदी रहे हा। इन करे हाणे जेको हुनजो उरूज आहे, उहो ऐं पंहिंजे फू उरूज ऐं फू जोबन में हुन छॾियो आहे, ऐं वरी अची हुन में कतार में दाख़िल थी आहे, त पोइ हुनखे थोरो ज़रूरु टफ टाइम ॾिसणो पियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, जीअं आबदा हिकिड़ो कलाम ॻायो आहे त की न कनि था वफ़ा इहे कारा वार। हा बिल्कुलु सही। जेको 80 माना सोचूं था, सभु को माण्हू सोचे थो, जेको 20 साल अॻु में हुआसीं सो हाणे कोन आहियूं, जेको 40 साल अॻु में हुआसीं हाणे कोन आहियूं। कई माण्हू आया पर मजमूई तरह सां हुन उरूज ॾिठो ऐं माणियो, वॾो नालो माणियो। बिल्कुलु बिल्कुलु, को शक कोन्हे। त निसाब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां नाहिद अख्तर जी शख़्सियत ते, उनजी ख़ूबसूरती ते, उनजे वारनि ते, उनजे अंदाज़ ते, उनजे गायकी ते, उनजी मौसीक़ी ते तमामु सुठी रोशनी विझी। त तव्हांजी वॾी महिरबानी। त दोस्तो, हीअ हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां मुल्क जी मारूफ़ फ़नकारा, मुल्क जी मारूफ़ गुलकारा नाहिद अख्तर जी शख़्सियत ते, उनजे फ़न ते गुफ़्तगू कई। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। इश्क जो राग